अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, वेलकम टू OLS ऐं आउं आहियां हाज़िर अवां जी ख़िदमत में ग़ुलाम मुर्सा कुंबर। अॼु असां माइक्रोसॉफ्ट SQL सर्वर मैनेजमेंट स्टूडियो में हिकु डेटाबेस ठाहिणु सिखंदासीं ऐं उन में टेबल प्रिंट ठाहिणु सिखंदासीं ऐं उन में डेटा एंट्री पिणु कंदासीं। जॾहिं असां SQL सर्वर मैनेजमेंट स्टूडियो ओपन कंदासीं त उहो असांखां कनेक्शन घुरंदो त कनेक्ट करियो। सर्वर कनेक्ट थियण खां पोइ असांखे उन जो नालो हिन ऑब्जेक्ट एक्सप्लोरर में ॾेखारींदो। मुंहिंजे PC में SQL सर्वर जो कनेक्शन नालो आहे ग़ुलाम मुर्सा। सो अव्हां जे सिस्टम में पंहिंजो नालो ॾेखारींदो ऐं हिन में असांखे हेठां केतिरा ई फोल्डर्स ॾेखारे थो, पर फ़िलहालु असांजो जेको कमु आहे उहो आहे डेटाबेसिस फोल्डर ते। हिन डेटाबेसिस फोल्डर ते असां जेकॾहिं हिन प्लस खे क्लिक कंदासीं त हेठि हिकु ॿ फोल्डर ॾेखारे थो ऐं पिणु हिकु ॿ डेटाबेस हिते ॾेखारे थो जेके अॻ में ई मुंहिंजा ठहियल आहिनि। जेकॾहिं असांखे को नओं डेटाबेस ठाहिणो हुजे त असां छा कंदासीं, डेटाबेस ते हिन डेटाबेसिस फोल्डर ते राइट क्लिक करे ऐं न्यू डेटाबेस ते क्लिक कंदासीं त असांखे हिकिड़ी बॉक्स खुलंदी, नई डायलॉग बॉक्स, जंहिंमें नओं डेटाबेस जो नालो चवे थो ॾियो डेटाबेस नेम। और हिन पटी में असां नालो ॾींदासीं। मां ॾियां थो नालो पॉइंट ऑफ सेल ऐं पोइ ओके खे क्लिक कंदुसि त इहो डेटाबेस तयारु थी मूंखे उहो हिन डेटाबेसिस फोल्डर में मिलंदो, जीअं हिते ही मिलियो आहे पॉइंट ऑफ सेल। जेको बि डेटाबेस असां तयारु कंदासीं, नओं ठाहींदासीं, उहो असांखे ॾेखारींदो या अॻ में जेको क्रिएट कयो हुजे। हिन खे बि प्लस आहे, असां जॾहिं हिन खे क्लिक कंदासीं त असांखे हेठि केतिरा ई फोल्डर्स ॾेखारींदो उन डेटाबेस जा। ऐं असांखे हिकिड़ी टेबल ठाहिणी आहे त जंहिंमें असां मवाद रखी सघूं, त उहो असांजी टेबल हिन में ठहंदी, हिन फोल्डर ते, ऐं इन में मौजूदु उहा पई हूंदी। हिन खे बि प्लस आहे, हिन खे जॾहिं असां क्लिक कंदासीं त कुझु फोल्डर्स ॾेखारींदो ऐं जेकॾहिं टेबल ठहियल हूंदी त उहा बि ॾेखारींदो। हिन में का बि टेबल न आहे ठहियल, इन जे करे ख़ाली ॾेखारे पियो। हिन खे असां कंदासीं राइट क्लिक टेबल फोल्डर खे, टेबल्स फोल्डर ते, ऐं न्यू ते ईंदासीं। न्यू खां पोइ टेबल खे क्लिक कंदासीं त असांखे हिकिड़ी नई विंडो ॾेखारींदो, जंहिंमें कॉलम नेम आहे, डेटा टाइप आहे ऐं अलाउ नल्स आहे। हाणे इहे टे शयूं आहिनि जेकी असांजे हिन डेटाबेस में आहिनि, जेकी कॉलम्स तयारु कंदियूं आहिनि। ऐं अचो त पहिरीं सभ खां पहिरीं हुनखे सम्झूं त कॉलम नेम आहे छा, डेटा टाइप आहे छा, ऐं अलाउ नल्स आहे छा। हिन में टिक मार्क आहे, टिक यानी येस, ऐं टिक न हुजे त उनजो मतिलबु आहे नो। हाणे सम्झूं त इहे टे शयूं आहिनि छा। जीअं त असां पॉइंट ऑफ सेल डेटाबेस ठाहियोसीं ऐं पोइ टेबल बि क्रिएट कई आहे, पर असां हुनखे नालो न ॾिनो आहे। हिन में टे शयूं ॾेखारे पोइ कॉलम नेम, उहो ही कॉलम नेम आहे। ही कॉलम नेम आहे कंहिं कॉलम जो, जीअं हिते ॾेखारे थो सीरियल नंबर प्रोडक्ट्स, इन जो इहो नालो आहे कॉलम जो। उन में असांजो उहे तफ़सील ईंदा उन शइ जा। ऐं हीउ जेको डेटा टाइप आहे, हीउ ॿुधाए थो त हीउ जेको कॉलम आहे इहो कहिड़े क़िस्म जो आहे, अंगनि में आहे या लिखत में आहे या तारीख़ में आहे। ऐं हीउ जेको अलो नल्स आहे, जेको हुते टिक मार्क हुयो, इन जो मतिलबु जेकॾहिं टिक मार्क आहे त इहो खानो ख़ाली छॾे सघिजे थो। जेकॾहिं उन ते टिक मार्क न हुजे त उन में असांखे लाज़िमन को मवादु दर्ज करिणो आहे इन कॉलम में। सो इन्हनि जो ई फंक्शन आहे। हाणे असां जेकी इन टेबल में कॉलम्स ठाहींदासीं, उहो हिकिड़ो हूंदो सीरियल नंबर, प्रोडक्ट ID, डेट ऑफ परचेज, प्रोडक्ट, परचेज प्राइस, सेल्स प्राइस। हाणे सीरियल नंबर जो जेको डेटा टाइप आहे उहो आहे INT यानी इंटीजर 32। इंटीजर हिकु अंग हूंदो आहे सिस्टम में। मां तव्हांखे ॿुधायां, जीअं 1 2 3 4 5 वेंदे केतिरो बि वीह लखनि जे तइदाद में हिन असांजो इंटीजर आहे। इंटीजर जेको आहे उहो आहे डेटा टाइप। छा डेटा टाइप यानी हिन कॉलम में असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उहो अंग लॻाए सघूं था, को अखर नथा लॻाए सघूं। ऐं नो थियल आहे यानी हुन ते टिक मार्क न हूंदी, मतिलबु त हिन कॉलम में सीरियल नंबर में तव्हांजी डेटा टाइप थियणु तमामु लाज़िम आहे। पोइ तव्हां हिन प्रोडक्ट ID कॉलम में टाइप करे सघंदव, न त हिन ते बीजी वेंदव। जेकॾहिं टिक मार्क हूंदी त यानी हीउ तव्हां ख़ाली छॾे सघो था ऐं पोइ तव्हां प्रोडक्ट ID में ॿी एंट्री करे सघो था अॻिते ॿिए कॉलम में। सो प्रोडक्ट ID बि इंटीजर आहे ऐं हिन जो बि साॻियो तरीक़ो अलो नल्स आहे। इंटीजर 1 2 3 4 5 अंग आहिनि
ऐं डेट ऑफ परचेज इन जी डेटा टाइप आहे तारीख़, यानी हिन में असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तारीख़ लॻाए सघूं था। इनपुट ही सॉफ्टवेयर वठंदो, अदरवाइज़ न वठंदो इहो कॉलम। हिन सॉफ्टवेयर में ही कॉलम सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु डेटा टाइप डेट आहे त डेट ई वठंदो। मिसाल तौरु 13 तारीख़ 2 महीनो 2020 इहा ई वठंदो। जेकॾहिं असां हिन जी जाइ ते ॿियो कुझु लिखंदासीं त न वठंदो, या अंग लिखंदासीं त बि इनपुट न वठंदो ही कॉलम, छो जो ही डेट आहे। इहो बि असांखे लाज़िमु लॻाइणो आहे। ऐं प्रोडक्ट एन वार्चर 55 मतिलबु त हिन में टेक्स्ट अखर लिखत ईंदी, टेक्स्ट उहा कहिड़ी बि थी सघे थी। जीअं मां कुझु बि लिखां थो, मोबाइल थो लिखां, ऐं हिन में असां कहिड़ी बि लिखत करे सघूं था। ठीकु, 55 कैरेक्टर्स आहिनि त केतिरा हिन में अची सघनि था। परचेज प्राइस में असां ॾिनो आहे फ्लोट, यानी ही बि अंग लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। ही बि हिकु डेटा टाइप आहे। ऐं इंटीजर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु आईडीज़ जे लाइ इस्तेमालु असां कंदा आहियूं। ऐं फ्लोट जेको आहे उहो आम जीअं प्राइसिंग आहे वग़ैरह क्वांटिटीज़ आहिनि उन्हनि जे लाइ असां इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं हिन में डेसिमल बि अची वेंदा आहिनि, पर असां डेसिमल फील्ड अलॻि ॾींदा आहियूं लाज़िमन। ठीकु, सो ही आम तौर ते ज़ीरो वैल्यू जे लाइ इस्तेमालु कई वेंदी आहे। त ही जेको फ्लोट आहे त हिन में बि असांजा अंग ईंदा। इन खां अलावा असांजी ही जेको डेटा आहे, यानी ही कॉलम जेको आहे परचेज प्राइस, इहा लिखत में असांखां इनपुट न वठंदो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अंगनि में वठंदो, उहे अंग कहिड़ा बि हुजनि। ऐं इन जो जेको आहे अलाउ नल्स येस जे लाइ मतिलबु असां हिन खे असां ख़ाली छॾे सघूं था। सेल्स प्राइस बि सेम इन खे बि असां ख़ाली छॾे सघूं था। सो हाणे अचो त इहे असां कॉलम्स हिते ठाहियूं। सभ खां पहिरीं मां हिते लिखंदुसि कॉलम सीरियल नंबर। इन जो डेटा टाइप आहे इंटीजर। अलो नल्स खे मां हटाईंदुसि नो। सो सेम तरीक़े सां मां ईंदुसि प्रोडक्ट आईडी ॾींदुसि, उनखे बि इंटीजर अलो नल्स टिक मार्क हटाईंदुमि, यानी हिन में तव्हांखे लाज़िमन टाइप करिणो आहे, अॻिते न त ॿिए कंहिं कॉलम में एंट्री नथी थी सघे। ऐं अहिड़ी तरह सां प्रोडक्ट जो नालो मां शो कंदुसि, प्रोडक्ट सेट ॾींदुसि, हिते ॾींदुसि एन वार्चर 55, यानी प्रोडक्ट जो नालो लिखत में ईंदो। ही बि लाज़िमन असांखे इनपुट करिणो आहे। उनखां पोइ डेट ऑफ परचेज, ही डेट ऑफ जेको परचेज आहे इन जी जेका डेटा टाइप थींदी उहा थींदी डेट। त हिन में तारीख़ असांजो इनपुट वठे, ही बि एंट्री करणु लाज़िम आहे। हिनखे मां मथे थो रखां। ऐं परचेज प्राइस, को आइटम मां ख़रीद कयां त उनजी हिकिड़ी प्राइस हूंदी। ठीकु, उनखे मां फ्लोट ॾींदुसि, हिनखे मां अलो नल्स थो कयां। ऐं अहिड़े हिसाब सां सेम एज़ सेल्स प्राइस आहे। जेकॾहिं को मां आइटम वठां थो, वरी उहो खपायां थो, त वरी खपाइण वारी प्राइस हुनजी अलॻि थींदी आहे। ही बि फ्लोट थींदो, अलो नल्स मां कयांसि थो। हाणे की मां राइट क्लिक करे टेबल खे ऐं सेव टेबल कंदुसि, त टेबल जो नालो पुछंदो, पोइ मां हिते टेबल जो नालो ॾींदुसि। फॉर सपोज़ मां हिनखे टेबल जो नालो ॾियां थो प्रोडक्ट्स, ऐं पोइ ओके खे क्लिक कंदुसि त ही इन नाले सां प्रोडक्ट्स सां सेव थी वई। हाणे मां हिनखे कंदुसि क्लोज़, ऐं इनखे ज़ाहिर थियणु घुरिजे हिन टेबल्स फोल्डर में। नथो अचे त पोइ राइट क्लिक करे असां रिफ्रेश कंदासीं, त पोइ असांखे हिते ॾेखारींदो dbo.products। हाणे मूंखे हिन में एंट्रीज़ करणियूं आहिनि। इन में ॾिसां त कॉलम्स कहिड़ा आहिनि, उहे जेके मूं ॾिना आहिनि उहे ठहिया न ठहिया। ऐं हिते असांजो आहे कॉलम्स ॾिसो था, सीरियल नंबर, डेट ऑफ परचेज, प्रोडक्ट आईडी, प्रोडक्ट परचेज प्राइस, सेल्स प्राइस सभु ॾेखारे थो। ऐं हा, हिकिड़ी शइ असांखां रहिजी वई आहे त असां हिन में प्राइमरी की न ॾिनी आहे। प्राइमरी की ॾियणु तमामु लाज़िम आहे। राइट क्लिक कंदासीं इन टेबल ते, ऐं पोइ डिज़ाइन खे क्लिक कंदासीं त डिज़ाइन मोड खुली ईंदो। पोइ हिन सीरियल नंबर ते बीही करे असां इनखे ॾींदासीं प्राइमरी की। राइट क्लिक जे ज़रिए ॾियूं या असां उहो हितां अची करे ॾियूं मेन्यू मां। ठीकु, सो मां हिनखे राइट क्लिक ताईं ॾियां थो सेट प्राइमरी की। हाणे शायदि सीरियल नंबर मूंखे 1 2 3 4 5 हर लाइन में लिखणो पवंदो, जीअं आमतौर ते असां लिखंदा आहियूं। पर मां थो चाहियां त इहो सीरियल नंबर ऑटोमेटिक 1 2 3 4 5 एंट्रीज़ सां ठहंदो वञे त ॾाढो बहितरु थींदो। उन लाइ मां हेठि इन कॉलम ते क्लिक कंदुसि, पोइ हिन
कॉलम प्रॉपर्टीज़ में ईंदुसि हितां अची करे ओ ही आइडेंटिटी स्पेसिफिकेशन इज़ आइडेंटिटी इंक्रीमेंट इन्हनि में बि करे त मां डबल क्लिक कंदुसि त येस थी वेंदो। येस थियण खां पोइ असांखे हिते 101 ॾेखारींदो, यानी हाणे असांजो सीरियल नंबर जेको आहे उहो ऑटोमेटिक ठहंदो वेंदो। हाणे हिते मां क्लोज़ थो कयां ऐं येस थो कयां ऐं हिते अची करे हिन ते राइट क्लिक करे ऐं मां रिफ्रेश थो कयां। ठीकु, सो हिते मूंखे हाणे कॉलम्स ॾेखारींदो। ही प्राइमरी की ॾिसो हुनखे चाबी बि अची वई ॾेखारे थो। हाणे मां चाहियां थो त हिन में कुझु डेटा लॻायां, राइट क्लिक कंदुसि ऐं पोइ एडिट टॉप टू 100 रोज़ खे क्लिक कंदुसि त मूंखे हीअ टेबल खुली मिलंदी जंहिंमें जेकी मूं कॉलम्स ठाहिया हुया उहे मूंखे ॾेखारे थो। सीरियल नंबर हिन में असांजो ऑटोमेटिक अंग ईंदो, असांखे हिन में लिखण जी ज़रूरत न आहे। असांखे लिखण जी ज़रूरत आहे डेट ऑफ परचेस यानी तारीख़। हाणे मां तारीख़ हिन में लॻाइणु चाहियां, मिसाल 13 तारीख़ 2 महीनो 2020। हिते डेट जेका फॉर्मेट हूंदी उन फॉर्मेट में शो कंदो। हिन में फॉर्मेट आहे पहिरियों ईयर, पोइ मंथ, उन खां पोइ तारीख़। प्रोडक्ट ID 1 थो ॾियां मां प्रोडक्ट कहिड़ी थो ख़रीद कयां, फॉर सपोज मोबाइल फ़ोन 1। परचेस प्राइस हिन जी छा आहे, फॉर सपोज 6000 रुपीज़, पर मां इहा सेल कंदुसि 6500 में। सो सेम एज टैब खे प्रेस कंदुसि त वरी मां अॻिते ॿी रो ते अची ईंदुसि, हिते तारीख़ वरी ॾींदुसि 2020 3 तारीख़ 2 तारीख़ ते 1 महीनो 2 तारीख़। प्रोडक्ट ID 2, मोबाइल फ़ोन 2, 7000 रुपीज़ हिन जी परचेस प्राइस आहे, पर मां सेल कंदुसि 7600 रुपीज़। सो अहिड़े तरीक़े सां वरी मां 2020 हिकु 10 तारीख़ ॾींदुसि, प्रोडक्ट ID 3, मोबाइल फ़ोन 3, परचेस प्राइस आहे 7400, 8000 में सेल थींदी। सो 2020 हिकु 15 तारीख़, प्रोडक्ट ID 4, मोबाइल फ़ोन 4, परचेसिंग प्राइस फॉर सपोज 7500 ऐं सेल्स प्राइस मां हिन जी रखां थो 8000 रुपया। सो व्यूअर्स, ही मूं कुझु एंट्रीज़ कयूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां असां ॿियूं बि काफ़ी एंट्रीज़ हिन टेबल में करे सघंदा जेके असांखे हिन में सेव थींदी वेंदियूं। ऐं जेको मूं सीरियल नंबर तव्हांखे ॿुधायो त कॉलम में ऑटो ईंदो, उहो ॾिसो हिते ऑटोमेटिक ईंदो। असां सिर्फ़ु डेट खां वठी एंट्री कई आहे हेसि ताईं। सो व्यूअर्स, मुंहिंजो ईंदड़ वीडियो ॾिसणु न विसारींदा। थैंक्स फॉर वॉचिंग। अल्लाह हाफ़िज़।